बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। इंसान परेशान छो थींदो आहे? ख़ासि तौर ते जॾहिं माण्हू जूं तरजीहात मटिजी वेंदियूं आहिनि या तब्दील थी वेंदियूं आहिनि त इंसानु परेशान थींदो आहे। जॾहिं असां ॿियनि खे अवलियत ॾियणु शुरू कंदा आहियूं ऐं पंहिंजो पाण खे पुठिते रखंदा आहियूं तॾहिं बि माण्हू परेशान थी वेंदो आहे। तव्हां छा बि कयो, कहिड़ा बि रीज़न्स ॻोल्हियो, तव्हां केतिरो बि कंहिंसां भलो हलो, पोइ बि तव्हांखे परेशानी थींदी, छो जो इहा ज़िंदगीअ जो हिसो आहे या ज़िंदगीअ जी बनावट ई अहिड़ी आहे। ज़िंदगी जी जेका बनावट आहे उन में इहे ॿई शयूं बराबरि ई हलंदियूं पियूं। हिकु पासे ॾे ख़ुशी हलंदी त ॿिए पासे ॾांहुं उदासी, हिकु पासे ॾे परेशानी त ॿिए पासे ॾे सुकून, किथे बेसुकूनी, किथे शऊर, किथे लाशऊर, इहे समूरियूं शयूं गॾो गॾु हलंदियूं आहिनि। पर माण्हू परेशानी ते क़ाबू पाए सघे थो जेकॾहिं उहो पंहिंजी हालात ते या जेके वाक़ियात आहिनि उन्हनि खे सही नमूने सां सम्झण जी कोशिशि कंदो त पोइ हू सम्झी सघे थो त कहिड़े नमूने सां ज़िंदगी बसर कजे। तव्हां लालच में काहे पवंदव, तव्हां परेशान रहंदव, छो जो हीअ दुनिया या पैसो जेकॾहिं तव्हां उन पासे वांगुरु हूंदो आहे, जेकॾहिं तव्हांजे आॾो आहे त तव्हां उनजी पकड़ण जी कोशिशि कंदव तॾहिं बि कॾहिं बि तव्हां उन पासे खे पहुची नथा सघो। या जेकॾहिं हू तव्हांजे पुठिते थो हले पियो तॾहिं बि हू तव्हांखे एतिरी अहमियत हुनखे न ॾियणु घुरिजे, या जेके तव्हां अहमियत ॾींदव तव्हांजी परेशानीअ जो सबबु बणंदो आहे। घणो करे अक्सर करे उहे माण्हू परेशान रहंदा आहिनि जेके ॿियनि खे तब्दील करणु चाहींदा आहिनि, यानी मटाइणु चाहींदा आहिनि, उन्हनि जूं आदतूं मटाइणु चाहींदा आहिनि, उन्हनि जूं हैसियतूं मटाइणु चाहींदा आहिनि, उन्हनि जूं घुरिजूं या ज़रूरतुनि खे मटाइणु चाहींदा आहिनि, या इवन उन्हनि जो जेको ज़िंदगी जो तरीक़ेकार आहे उनखे मटाइणु चाहींदा आहिनि, त पोइ माण्हू परेशान रहंदो आहे। हीअ दुनिया अहिड़े हिकु दाइरे में फिरी रही आहे जंहिंमें तव्हां जंहिं बि माण्हू सां मिलंदव या त उहो ॿियनि खे तब्दील करणु चाहींदो या दुनिया खे तब्दील करणु चाहींदो आहे, पर कॾहिं बि पंहिंजो पाण खे तब्दील करणु न चाहींदो आहे, छो जो ॾुखियो में ॾुखियो अमल पाण खे तब्दील करणु आहे। अंदर जी दुनिया एॾी वसी दुनिया आहे, जेकॾहिं को माण्हू उनखे सम्झी थो वञे त उनखे ॿाहिरि जी दुनिया में एतिरी तकलीफ़ नथी अचे उनखे सम्झण जे लाइ या उनखे सही नमूने सां डील करण जे लाइ। जेतिरो वधीक शोर हूंदो आहे ओतिरो सुकून वधीक मज़ो ॾींदो आहे, ऐं जेतिरी परेशानी हूंदी आहे उन खां पोइ जेका परेशानी ख़तमु थी वेंदी आहे त माण्हूअ जी ज़िंदगी पुरसुकून गुज़रणु शुरू थी वेंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त माण्हू जॾहिं बि कंहिं ॿिए खे परेशान ॾिसंदो आहे, जेकॾहिं हू दुश्मन हूंदो त ख़ुशि थींदो, पर जे दोस्त हूंदो त हुन सां गॾु परेशान थी वेंदो आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि त परेशानी हिकु अहिड़ी शइ आहे जेकॾहिं तव्हां उनखे क़ाबू करण जी कोशिशि कंदव त कॾहिं बि तव्हांजे हथ में न ईंदी या तव्हांखे वटि ख़तमु ई न थींदी। पर वक़्तु ऐं हालात अहिड़ा हूंदा आहिनि जो उन खे आहिस्ते आहिस्ते मेटींदा वेंदा आहिनि, ख़तमु कंदा वेंदा आहिनि। ईअं जे कंहिं सामान ते दज़ हुजे ऐं तव्हां छंडको ॾियोसि त उहा दज़ उॾामी वञे, बिल्कुलु परेशानी बि ईअं ई हूंदी आहे। घड़ी खनि ईंदी आहे, को लेयर ठाहींदी आहे, को तव ठाहींदी आहे, ऐं तव्हांजे हिकिड़े छंडके सां, तव्हांजे हिकिड़े खड़के सां, तव्हांजी हिकिड़ी सोच सां उहा तब्दील थी वेंदी आहे। तव्हांजी सोच तव्हांखे उन ई वांगुरु बणाईंदी आहे जेका तव्हां सोचींदा आहियो। जेकर तव्हां पंहिंजी सोच में चवंदव त मुंहिंजी परेशानी जो को बि हलु कोन्हे को, त परेशानीअ जो हलु हूंदो ई कोन्हे। जेकर तव्हां सोचींदव परेशानीअ जा ई तरीक़ा आहिनि, ही हलु आहे, त तव्हांजी परेशानी ख़तमु थी वेंदी। हिकिड़ी परेशानी थींदी आहे हथरादू, बि थींदी आहे ख़ुदा ताला जे तरफ़ां मिलियल। हथरादू मतिलबु हिकिड़ा मिट माइट, रिश्तेदार, दोस्त वास्ते वारा माण्हूअ खे परेशान कंदा रहंदा आहिनि, बेसबबु परेशान कंदा आहिनि। कंहिं ऑफिस में कमु कंदा आहियो, तव्हांजो कलीग तव्हांखे परेशान कंदो आहे, या तव्हांजो अफ़सर तव्हांखे परेशान कंदो आहे, या इवन जेको नंढो एम्प्लॉय हूंदो आहे उहो परेशान कंदो आहे। इहे प्रोफेशनल परेशानियूं हूंदियूं आहिनि। ॿियूं हूंदियूं आहिनि ज़ाती परेशानियूं, कंहिं रिश्तेदारी जी अणत बणत, कंहिं वास्ते जी अणत बणत, या मिज़ाज माण्हूअ जो न मिलणु। दुनिया में घटि में घटि तव्हां अहिड़ा माण्हू ॾिठा हूंदा, दुनिया में जेको माण्हू भलनि सां भलो थो हले त उहो बराबरीअ जहिड़ो आहे, पर जेकॾहिं को माण्हू ख़राब सां भलो थो हले त इहो बहितरीनु अमल आहे। पर दुनिया में बदकिस्मत इंसानु उहो आहे जेको भले सां ख़राबु थो हले। छो
जो हू हिकु अहिड़ी नेमत खे विञाए रहियो आहे जेका हुन जे मथां ॿाझ ऐं हमदर्दी वारी आहे, जेका हुन जे लाइ हिकु बहितरीनु सहारो आहे। ऐं पाण उन ॿेड़ीअ ते जंहिं ते सफ़रु करे रहियो आहे उन ते सोराख़ करे ऐं पाणीअ खे अंदरि दाख़िलु थियण जी कोशिशि इजाज़त ॾेई रहियो आहे, या उन सां उहो पाणी जॾहिं अंदरि ईंदो त हू पाण ई ॼाणे उहा ॿेड़ी ॿुॾी वेंदी ऐं हुनजी ज़िंदगी बि ख़तमु थी वेंदी। मूं अक्सर ॿुधो आहे त मां बर्दाश्त न करे सघंदो आहियां ख़राबु ॻाल्हि। बर्दाश्त कबी ख़राबु ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि केरु बर्दाश्त कंदो आहे। तंहिंजे करे तव्हां हमेशह कोशिशि कयो त उहे शयूं जेके तव्हांजे बर्दाश्त में अचनि थियूं या तव्हांजे भलाईअ में अचनि थियूं, तव्हांजी सुठाईअ में अचनि थियूं, उहे त बर्दाश्त थियनि थियूं पियूं, पर ख़राबु शयुनि खे बि माण्हू बर्दाश्त करणु सिखे, दरगुज़र करणु सिखे त तव्हांजी परेशानी ख़तमु थी वेंदी। परेशानी हद खां घणी वधी वञे त अलाह ताला जे तरफ़ रुजू करे सजदो कयो। परेशानी वधी वञे जेकॾहिं को इंसानु हुनजो सबबु आहे उन सां मिलो। जेकॾहिं ख़्वाहिश आहे का परेशान थी करे ख़्वाहिश छॾे ॾियो। जेकॾहिं को ख़्वाबु आहे जेको पूरो करणु चाहे था, परेशानी थी थिए त हिकिड़ो स्टेप पोइते हटी वरी अॻिते वधो त तव्हांजी परेशानी ख़तमु थी वेंदी। के माण्हू त ईअं वेठे वेठे पाण ई ॼाणे बि परेशान थी वेंदा आहिनि, चुप करे वेंदा आहिनि, ख़ामोश थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं उन्हनि खां सबबु पुछिबो आहे चवंदो आहे त उनजो सबबु को ॿियो आहे, हालांकि हू पाण ई उन शइ खे सम्झंदो आहे, पाण ई उन शइ खे ॼाणंदो आहे। तव्हां ॾिठा हूंदा के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके जल्द में नाराज़ त थी वेंदा आहिनि, पर उन्हनि खे ख़बर न पवंदी आहे त रीज़न कहिड़ो आहे नाराज़ थियण जो। जेकॾहिं अॻे माण्हू जेको उन्हनि खे नाराज़ कंदो आहे उनखे जेसि ताईं ख़बर पए तेसि ताईं ही एॾो कावल में हूंदा आहिनि जो उनजे अंदाज़ो ई नथो लॻाए सघिजे ऐं उहे परेशान रहंदा आहिनि। तंहिंजे करे हरू भरू परेशान न थियो। जेकॾहिं का ॻाल्हि तव्हांखे परेशान करे थी पई त उन माण्हूअ खे सिधो ॿुधाए त मूंखे हीअ शइ आहे या हिन जे करे मां परेशान आहियां। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।